कंडियारो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरसां ॻोठ बचल अबड़ो वासी हसीना अबड़ो पारां बिरादरी जे बासरनि ऐं कमाल देरो पुलिस जी मुबीना ज़ुल्मनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हसीना अबड़ो जो चवणु हो त हू ग़रीब मिसकीन आहे, मुड़ुसु पीरसन थी चुको आहे। बिरादरी जे बासरनि मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो आहे। बासरनि असांजी ज़मीन ऐं घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। दाहूं करे थकिजी पिया आहियूं, केर बि दाह ॿुधण वारो न आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त दाहूं करण ते बासर कावड़जी पिया आहिनि ऐं मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे मारण जी कोशिशूं करे रहिया आहिनि, जंहिं करे हू ॻोठ छॾे शहर में किराए जी जॻह ते रही रहिया आहिनि। कमाल देरो पुलिस बि बासरनि जी वंगार बणियल आहे। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।